सरी जे हिंदू पंचायत जे अॻुवाणनि मकानी चूंडनि में जामशोरो इताद जे उम्मीदवारनि जो भरपूर साथ ॾियण जो ऐलान कयो आहे। पालारी हाउस मेहराणा हाउसिंग सोसाइटी जामशोरो में यूनियन काउंसिल सरी जे चेयरमैन जे उम्मीदवार रेसतामान पालारी पारां चूंड गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में सरी शहर जे हिंदू पंचायत जा मुख्य अॻुवाण मुखी थांवरदास, मुखी मंगलदास, मुखी सूरज कुमार कोस्तानी, मुखी जीवतमल ऐं नामियारे समाजी शख्सियत मलखान पालारी जो पोटो वॾेरो कलोखान पालारी, समाजी शख्सियत शेख अब्दुल्ला कोस्तानी, वाइस चेयरमैन सरी जो उम्मीदवार लजपत राय खटवाणी, तनवीर पालारी, अयाज खसकली ऐं ॿिया शरीक थिया। आयल महिमाननि खे मेज़बान रेसतामान पालारी लुंगनि जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते मुखी साहिबान चयो त असां जामशोरो इताद जो भरपूर साथ ॾेई खेनि कामयाबु बणाईंदासीं त जीअं सरी शहर जा मसइला हल थी सघनि। इन मौक़े ते यूनियन काउंसिल सरी जे चेयरमैन जे उम्मीदवार रेसतामान पालारी जो चवणु हो त यूसी सरी जे अॻूणे चेयरमैन जी कारकर्दगी सरी वारा ॾिसी चुका आहिनि, पर हिन भेरे असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो वियो त पंहिंजी पूरी कोशिश ऐं ताक़त सां सरी जा बुनियादी मसइला हल करे ॾेखारींदासीं। हिन चयो त असां लाइ हिंदू भाइर ख़ासि केली जोखिया सोलंगी ऐं ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू बराबरि जी हैसियत रखनि था। असां वटि को बि फ़र्क़ु या मतभेद जो तसवुरु न आहे। असां इलाइक़े वासियुनि जी ख़िदमत कंदासीं। हिन चयो त मुखी जेठामल ऐं मुंहिंजे नाना साईं वॾेरे मलखान पालारी जूं हितां लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं थियल आहिनि। असां बि हुन मिशन ते क़ाइमु रहंदे मिसाली ख़िदमत कंदासीं।